करमपुर में बेगारी कैनाल वट होटल ते मिलंदड़ बहितरीन चांहि जा चर्चा मुख़्तलिफ़ ॻोठनि में हलंदड़ आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त होटल ते घाटे खीर जी चांहि मिले थी। रिपोर्ट करायो आहे दरिया खान बंगलाणी। सिंधु दरिया खां निकिरंदड़ बेगारी केनाल जेका हज़ार एकड़ ज़मीन खे पाणी पहुचाए करे ज़मीन खे आबाद करे थी। सारियुनि ऐं कणक समेत केतिरा ई पिण फसल थियनि था। ॿिए पासे बेगारी केनाल जेको पुराणे नाले सोनवा सां बि सॼो वेंदो आहे। बेगारी केनाल यानी कि सोनवा जे कप ते घाटनि वणनि जी छांव में हिकु पिकनिक पॉइंट जे लाइ हिकिड़ो ॻोठाणनि नुमाया नंढड़ो होटल बि पिणु मौजूदु आहे, जंहिंजी ताज़ी घाटी ऐं बहितरीन चांहि जा चर्चा मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं सुठनि शहरनि ताईं हलंदा आहिनि। ॻोठाणनि चांहि जे चुस्के जो मज़ो वठण सां गॾु घाटे वणनि जी छांव सां गॾु थधड़ी हवा जो पिणु मज़ो वठंदा आहिनि। उन हवाले सां होटल ते चांहि पीअण जे लाइ ईंदड़ ॻोठाणनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बेगारी केनाल जे कप ते हिकिड़ो सोनवा जंहिंखे सॾियो वेंदो आहे, उन ते हिकिड़ो नंढड़ो ॻोठाणे टाइप होटल आहे ऐं उन ते हिकिड़े तमामु ज़बरदस्त क़िस्म जी चांहि मिलंदी आहे। ऐं असां तक़रीबन शहरवासी ऐं जेके असांजा ॻोठाणा आहिनि परे परे वारा उहे हिते चांहि पीअंदा आहिनि। असां पाण ऐं दोस्तनि खे बि हिते वठी ईंदा आहियूं। निज ऐं साफ़ ऐं सुथरे खीर जी चांहि मिलंदी आहे बग़ैर केमिकल जे, ऐं वणनि जी घाटी छांव ऐं थधिड़ी हवा ऐं कचहरी, उनजो मज़ो ई दुबाला थी वेंदो आहे। हिते नंढड़ो होटल आहे, हिकु सुठी चांहि हुते मिलंदी आहे ऐं जेको आहे त ॾाढी हुते सकून ईंदो आहे ऐं जेको आहे त ताज़ी हवा ऐं वणनि जे छांव में वेही चांहि पीअंदा आहियूं। परे जा माण्हू ईंदा आहिनि हिते सोनवा ते चांहि पीअण ईंदा आहिनि ऐं गोरख वेंदा आहिनि, के कोमरी वेंदा आहिनि। हितां बि अहिड़ो लुत्फ़ ईंदो आहे जिते सोनवा जी पुल ते चांहि सुठी तमामु मिलंदी आहे, असुल खीर सां ऐं सुठी धरती ते वेठी वेही माण्हू लुत्फ़ ऐं अंदाज़ वठी पंहिंजो ॻोठु हलिया वेंदा आहिनि। होटल ते ईंदड़ पोड़ा तोड़े नौजवान मुख़्तलिफ़ मौज़ू ते पिणु कचहरी बि कंदा आहिनि। हिन होटल ते चांहि एतिरी बि मशहूरु आहे जो परे परे खां शहरवासी ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जा ॻोठाणा सिर्फ़ु ताज़े खीर ऐं घाटे चांहि पीअण लाइ रोज़ानो ईंदा आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु दरिया खान बंगलाणी, आवाज़ टीवी न्यूज़ करमपुर।